पासे मांखे अपडेट कंदा हलूं। ॿी अहम ख़बर है त DG रेंजर्स इफ्तिखार हसन चौधरी जो रेती ट्रेन हादसे वारे हंधि आहे। DG रेंजर्स रात देर ताईं जारी रहंदड़ इमदादी सरगर्मियुनि जी बाखाण कई आहे। बिल्कुल नाज़रीन, रेंजर्स तर्जुमान मूजिब अप ट्रैक बहाल कई वई है, जॾहिं त डाउन ट्रैक के ऑपरेशनल करण जूं कोशिशूं जारी आहिनि। हादसे में 65 मुसाफ़िर फ़ौत थिया आहिनि। केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत गिणती जोगी आहे। अपडेट कयूं पिया। DG रेंजर्स इफ्तिखार हसन चौधरी जो रेती ट्रेन हादसे वारे हंधि जो ॿीहर दौरो कयो वियो आहे। DG रेंजर्स रात देर ताईं जारी रहंदड़ इमदादी सरगर्मियुनि जी वाखाण कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में मेहताब शहर खां। मेहताब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल विशाल, तव्हांखे ॿुधाईंदो त DG रेंजर्स इफ्तिखार हुसैन चौधरी जी रेती ट्रेन हादसे वारे हंधि पहुची ॿीहर दौरो कयो आहे। DG रेंजर्स रात देर ताईं जारी रहंदड़ इमदादी सरगर्मियुनि जी वाखाण कई आहे ऐं ॿिन्ही पटड़ियुनि ताईं जेको मलबो आहे जेको हटायो वियो आहे। इन जो सिलसिलो जारी आहे। जेको अप ट्रैक आहे उनखे बहाल कयो वियो आहे ऐं DG रेंजर्स तरफ़ां ॿुधायो वियो आहे ऐं तर्जुमान ॿुधायो आहे त डाउन ट्रैक जेको आहे ऑपरेशन जी करण जी जेका कोशिशूं जारी आहिनि। तव्हांखे ॿुधाए छॾियो त हादसे में जेके 65 मुसाफ़िर फ़ौत थिया ऐं केतिरा ई ज़ख़्मी आहिनि जेकी गिणती जोगी हालत में हॉस्पिटल ते जो इलाज जारी आहे। जी वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।